आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअदु औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त मिठे मदीने वाले साईं ते वडे आवाज़ में दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मेरी किस्मत का मेरे खुदा तू अगर मेरी किस्मत का मेरे खुदा तू अगर दूर कर दे अंधेरा तो क्या बात है। हिज्र की धुंध तारीक रातों का अब हिज्र की धुंध तारीक रातों का अब हो हरम में सवेरा तो क्या बात है। ऐ खुदा खुदा ए खुदा ए खुदा जिस्म पर बाजुओं की जगह ए खुदा जिस्म पर बाजुओं की जगह
अपनी कुदरत से तू पर लगा दे मुझे। ए खुदा जिस्म पर बाजों की जगह अपनी कुदरत से तू पर लगा दे मुझे। दिन तोड़ता फिरूं गिरद काबे के, दिन कोड़ता फिरूं गिरद काबे के। शब हो मदीने बसेरा तो क्या बात है। मेरी किस्मत का मेरे खुदा तू अगर दूर कर दे अंधेरा तो क्या बात है। सबनी दोस्तन के एक अर्जात थोड़ो कुरान पाक जे वेझा सुरी थोड़ो परे परे वेठाओ, इनमें बरकत खत्म थी वेंदी है, राब्तो भी न रहंदो। थोड़ो थोड़ो वेचाओ, एक कदम भी सुरंदो तो इंशाअल्लाह आवांगे, नुकसान न थींदो, फायदो में। अबा थोड़ो वधाए के पाण अर्शे वंदा तो जो लाउड भलवा आज डबल सपोर्ट खपे। 14 जनवरी 2024 गालिबन बरजबुल मुरज्जिब असांजे प्यारे भा मर्द मुजाहिद मोहतरम मौलाना अमानुल्लाह कोलाची साहब ऐं समूरे गोठ वारनि जे तावन सां रखियल हिन प्रोग्राम में हर साल वांगुरु हिन साल वे शरीक आहियूं। अल्लाह साईं खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांजो गॾिजण पंहिंजे रज़ा जे लाइ क़बूल फरमाए। ॾाढा हितां ॻोठ वारा नौजवान पोढ़ा आलमनि खे इज़तूं प्यार मोहब्बतूं ॾींदा आहिनि। साईं अमानुल्लाह साहब उन जो भाउ मोहतरम साईं अब्दुल खैर साहब जीअ में चाहियूं ॾींदा आहिनि। वडेरे सरदार MNA MP सां असां झुकी मिलंदा आहियूं, ख़ुशामदड़ी कंदा आहियूं, वड़ी थोड़ी लालचड़ी हूंदी आहे। मुल्हनि में कहिड़ी लालच, उहे त पाण वीचारा चंदो वठंदा आहिनि। जो मुल्हनि सां मौलवियुनि सां आलमनि सां प्यार इन लाइ आ त अरबीअ मुहम्मद जी ज़बान फरमायो त आलिम सभिनी नबियनि जा वारिस अथव। बैटरी डाउन आ तव्हांजी, सुभान अल्लाह निकिरे वई कोन थी, थोड़ो 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 वधायो करो। असां प्यार कंदा आहियूं इन जे लाइ त आलिम हुजूर जा बि वारिस आहिनि, त आदम नबी खां वठी ईसा नबी ताईं समूरनि अंबिया जा वारिस। ओ हिन जलसे में अचण वारो, पलाल ते वेहण वारो, मूंखे ज़ाती ख़बर आहे त तव्हां तमाम इज्जत वारा हो, मोहतरम आयो, पंहिंजे घरनि में खटुनि ते सोफ़नि ते बिस्तरनि ते वेहंदा हो, अॼु पलाल ते वेठा हो अलाह जे क़ुरान लाइ। क़ुरान वरी अहिड़ी शइ आहे जेको चए थो मूंसां वफ़ा करण वारे सां मां वफ़ा ज़रूर कंदो। बिन्हिनि जहाननि में वफ़ा कंदो आहे। अहिड़ी हस्ती असांजे साम्हूं पई। ऐं तव्हां असांजो पाण में रिश्तो बि त क़ुरान जे करे आहे। जंहिं ॻोठ में वेंदा आहियूं ख़ुदा जो कसम आहे माण्हू ॾाढी इज़त प्यार मोहब्बत ॾींदो। पर आदिलपुर में असांजा प्यारा भाइर साईं नाईमुल्लाह साहब अब्दुल जब्बार वारा, हेॾे वञ त सुमरा साहब सदाई झेड़ो त टपी वेंदे हेॾे छो न आहे। ख़ुदा जो कसम आहे एतिरो प्यार असां डिज़र्व न कंदा आहियूं जेतिरो मिलंदो। ही दीनी गॾिजाणी मुंहिंजे भाउ सिराज अहमद साहब तव्हांखे कंबाइन मौज़ू ॿुधायो, हिजरत ऐं मेराज।
मुझे तो दिल चए थी त जेको मौलवी वे वरी जेको अॻियों छॾे त वरी उतां खणे, पर हर आलिम जो अंदाज़ पंहिंजो पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में बयान साॻो ई मौज़ू साॻो आहे, लेकिन अल्लाह साईं मिठास अलॻि रखियो। वाकई ॿ सफ़र हिन मुंहिंजे सुहिणे जा, जीअं मौलाना ॿुधायो। हाय हाय हाय, ॿई सफ़र रात में, ॿई रातियों भी प्यारियूं, ॿ कतरा भी अल्लाह खे ॾाढा वणिया। हिकिड़ो कतरो हज़रत उस्मान साईं जे पेशानीअ मां खून जो निकितो, सिधो क़ुरान ते किरियो, शहादत वारे टाइम ते। ॿियो कतरो सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं जे अखियुनि मां लुड़कनि जी सूरत में निकितो, जॾहिं नाग डंग हयो गार में, धरतीअ ते न किरियो, हुज़ूर जे वज़ुहा वारे चेहरे ते। ॿई सफ़र रात में, छो त ॿई महीना मिलन था, जमादुल आखिर ऐं रजब। जमादुल सानी चओ या जमादुल आखिर। रजब में थियो आहे मेराज, वरी हिक साल खां पोइ जमादुल सानी में थी आहे हिजरत, साल जो फ़र्क़ु आहे विच में। हिकु सफ़र फर्श जो आहे, ॿियो सफ़र अर्श जो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा दिलबर, अर्श ते भी तुझा नारा, फर्श ते भी तुझा नारा। अरबन में एड़ी पिट हुई जो यतीम के कुछ समझंदा ही ना। यतीम जेको थियो न, उनखे गलत नज़र सां ॾिसंदा, नफ़रत जी निगाह सां। अल्लाह पंहिंजे हबीब खे यतीम करे, यतीमनि जो शान बुलंद करे छॾियो। ओ जेके चङा मुआंडरा पाण खे सरदार समझन पिया, वॾनि मुछन वारा समझो था न, उहे मक्के में रुलंदा पिया वतन। यतीम वयो अल्लाह जो अर्श घुमी आयो। पोइ सुबुह ते वरी अबू जहल प्रेशर में दो, साईं कीअं थो थी सके, मुमकिन ई न आहे, हिक रात में हल हेॾो सफ़र। अबू जहल शर्म नथो अचे, मनीअ जे नंढड़े कतरे मां तोखे हेॾो जंहिं इंसान बणायो, उन ई पंहिंजे हबीब खे मथे घुमायो। हुज़ूर पाण वञे त एतराज़ ठहे थो, पाण काथे वियो आहे? असरा के तालिब बैठा आहिनि मदरसनि जा, उहे समझंदा त असरा में फाइल हुव है, हुव मोटंदो अल्लाह ॾे। हुज़ूर पाण मेराज न कयो, अल्लाह तो चए मां करायो मां। हुज़ूर ते एतराज़ ठहे ई न थो, मूं ते करे ॾेखारियो। हो चवे थो जे आसमान बिना सहारे बीहारियो। बस सफ़र मुझे सुहिणे जा, हिकु अर्श जो, ॿियो फर्श जो। सभई हुज़ूर जा। अर्श से ता फर्श तक है सब ज़माने आपके। अर्श से ता फर्श तक है सब ज़माने आपके। अल्लाह 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 लामकान तक है आने जाने आपके। एक तरफ सिद्दीक़ अकबर, एक तरफ रूहुल अमी, एक तरफ सिद्दीक़ अकबर, एक तरफ रूहुल अमी। हम सफर क्या क्या बनाए हैं खुदा ने आपके। आए को सुभान अल्लाह चवणा। वाह मुझा सोहना। हाय हाय हाय। कदें संगत में जिब्रील तो हले, कदें संगत में सिद्दीक तो हले।
मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया महबूब किबरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबियो मारवी मोहम्मद मीर सभनी साहबन जा थोरा इते इला था पर अबू बकर सिद्दीक एडा त थोरा कया न लाए सगया अल्लाह जन्नत में लाहींदो देखो सुभान अल्लाह चवे मदीनो घुमी अचे अल्लाह पाण जन्नत में लाई मां न लाए सके सिद्दीक अकबर के सिद्दीक लक़ब कीअं मिलियो इम्तिहान भी तैयार आया जै सिद्दीक खे शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट भी सिद्दीक कोठो तारीफ कया चतो सिद्दीक सादिक सिद्दीक जो सरदारे सरदार उम्र अदालत गुरु उस्मान इज्जतदार त्योज नूर नज़ूर धुरे बधी दस्तार चौथे कोट खैबर जो फतह कयो निर्वार अद्यो अब्दुल लतीफ चवे चरई चंगा चौधार होया है कांदा हबीब सी मुखे लगे तो इन यूसीअ मां सुभान अल्लाह चवण वारा लदे विया ॾाढा चओ सिद्दीक लक़ब कीअं मिलियो हाय 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 इम्तिहान भी तो आया ना अबा आदिलपुर जे जै दुकान ते वञ छा चवंदो आहे दुकान वारो अबा कूड़ वारो कम मां वटि न थिए अबा ॿ नंबरी बाबा असां कंदा ई न बाक़ी कंदो केरु आहे हले त सॼे पाकिस्तान में मां त चवंदो आहे जेको अॻ में ई चए न भाउ असां कूड़ न ॻाल्हाईंदा आहियूं त सम्झी वञिजो मां बाबा असां ठगी बगी न कंदा समझी वञजांइ अॻे ई छो थो चए मां तोखे कॾहिं चयमि त तूं ठगी कंदो आहे छो थो अॻ में तोखे सुर सुर छो थी थिए चोर की दाढ़ी में तिनका असां सभई सच भी ॻाल्हाईंदा आहियूं कूड़ भी ठोकींदा आहियूं ॻाल्हि आहे सिधी हाणे क़ुरान जे साम्हूं कहिड़ियूं कूड़ियूं हा या न या को आहे गामू सचार जेको चए मां कूड़ ॻाल्हायो ई न अञा ईअं चवंदा त हफ़्ते पोइ में शायदि असां सच ॻाल्हायो ई न हुजोसीं इन मोबाइल खां पोइ त अल्हम्दुलिल्लाह मुंदहि थी वई आहे हिकिड़ो ॿिए ॾे हुयसि 50,000 चए सबा काथे आ ॾे नथो अचे बा मां कराची बीठो आहियां पोयां वञी कुल्हे ते हथ रखे चए भाई कराची आ छा जहिड़े मज़ाक पियो कया हाणे ॻाल्हि तूं वरी दिलि ते रखी छॾी सिद्दीक माना सच्चो जेको कूड़ न ॻाल्हाए हिकु सिद्दीक थई अल्लाह जो हिकु सिद्दीक थई मुहम्मद जो वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीकन नबी सब हथ खणी करे चओ सुभान अल्लाह अॼु अदवाइज तां कयो बा मुंहिंजो गलो दिमाग ज़ुकाम बुखार वरतो पियो आहे रिंग पिस्टम ख़तम आहिनि सफ़ा सम्झो था न ॾाढा चओ सुभान अल्लाह अधु मां अधु तव्हां अल्लाह तो फरमाए याद कर मुझे इब्राहीम नबी जे वाक़े खे ओ मां अल्लाह जो सिद्दीक नबी हो ॿुध जाए हाणे थोड़ी तवज्जो कर
एक सिद्दीक थई इब्राहिम जेको अल्लाह जो सिद्दीक आहे। एक सिद्दीक थई मिठड़े मोहम्मद जो जेको अबू बकर सिद्दीक आहे। रब जे सिद्दीक जे नाले में भी पहिरियां अलिफ बे इब्राहिम, हुजूर जे सिद्दीक जे नाले जे पहिरियां अलिफ बे यानी अबू बकर। हो सिद्दीक रब जो ही सिद्दीक मोहम्मद जो हुन जे सच्चाई जो भी इम्तिहान थियो, हुन जे सच्चाई जो भी इम्तिहान थियो। हजरत इब्राहिम नबी जो ज़मानो हो, ओ एड़ो जालिम बादशाह जेको चवे त य मूंसां गॾु सफ़र में मुंहिंजी भेण आहे त छॾे ॾींदो हो। अगर चवे त य मुंहिंजी घरवारी आहे त उन सां ज़बरदस्ती सिना कंदो हो। जनाबे इब्राहिम नबी रस्ते तां वञे पियो, ॿ दफ़ा इम्तिहान थियो जनाबे इब्राहिम जो। ओ दुनिया वारा इब्राहिम नबी उहो थई जेको इम्तिहान मां पास थी वियो, जेके रब फरमायो मुंहिंजो इब्राहिम नबी सच्चन जो सच्चारा। हाँ सही, ओ मेले ते कोन वया निमरूद या छाड़ता, मेलो थियो वॾो। तव्हां वटि मेले में माण्हू वेंदा आहिनि। एक दफ़े मांखे भी भुल में वठी विया माण्हू। खैरपुर खां लथुम हेठि, वञूं पिया जलसे ते हिकिड़ो शरीर माण्हू वेठो, मज़ाकी थींदा आहिनि। जेसिताईं गाड़ी बीहारियो हे हिते बाज़ार आहे ॾाढी, त कुछ शयूं मयूं ख़रीद कयूं। भलियूं मूंखे ख़बर न हुई त को मेलो बेलो आहे को अलाए। हीअं जो लथासीं जेको मिले साईं सलाम हेॾे काॾे। मां चयो छा ख़ासि ॻाल्हि आहे, को फिल्म बिल्म मां छा परे भॼी वञो, मेलो मेलो को फोटू न कढेव मौली साहब। मां उनखे जो ख़ुदा जी सणाई थी हेॾे काॾे वठी आई। चंद्रा खिल में वेठो पिया साईं, मुलनि खे बि त घुमायो न। घोटकीअ में मेलो लॻे, हड़ई छोरा बीठा आहिनि। अल्लाह जा नबी चो मेलन में न वेंदा। मदीने जो मीर आमिना जो लाल हिकु दफ़े नंढड़ा हुया, मेलो लॻो। दोस्त यार हिक जेतिरा ज़ोरीअ साईं खे कीली विया। मदीने जो घोट आमिना जो लाल इमामुल अंबिया महबूब खबरिया सरकारे दो आलम मुझ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम नबी जै जिंदगीअ में गुनाह कयो त कोन, गुनाह जो ख्याल भी जंहिंजे दिल में न आयो उनखे मोहम्मद चवंदा थई। जंहिंजे चेहरे के कुरान में रब वज़ुहा कोठियो, जंहिंजी पेशानीअ खे अल्लाह वल कमर कोठियो, जंहिंजे अखड़िन के अल्लाह मा ज़ागल बसर कोठियो, जंहिंजे सीने के अल्लाह अलम नशरह कोठियो, जंहिंजे पुठीअ मुबारक खे रब अनगज़ ज़हरक कोठियो, जंहिंजी तारीफ़ में कुरान भरियो पियो आहे। वल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्ले व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ी अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित्तौरात व मसलुहुम फ़िल इंजील कज़रइन अख़रज शतअहु
फअज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़ी युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। सब चो सुभान अल्लाह। तारीफ है मुझे दिलबर जी, तारीफ मदीने वारे जी, तारीफ न सुने जी मेलो लगो। दोस्तन चयो ओ मुहम्मद तू त रांद रोद भी न कंदो आ, हल त मेलो घुमी अचो। दिलबर मुझे सुनेंगे मेले ते उठी आया। बुध बुध साईं अमानुल्लाह जे जलसे ते अचण वारो, ओ इन बगदादी स्टाफ जे जलसे में वेण वारो। रहमत में वेण में दयार ॾाढो मज़ो, पर मेरे वारी जाए चो ते लानत वसंदी आ। जिते नाच गानो हुजे साज़ो सुरूद हुजे, अल्लाह जे चो नाफरमानीअ जो सामान हुजे। मुझे दिलबर खे वठी आया, सुनो जीअं अंदर आयो किताबन में लिखियो पियो आ। मुझो हबीब अंदर आयो त मुझे सुने के ओ दिमाग में वजन महसूस थियो। कई कुंड में सुनो वी रहो, ओ दिमाग में सूर महसूस थियो। सुनो लेटी पयो, थोड़ी देर में ही मुझे अरबिय के निंद्र अची वई। सुने के जागत तॾहिं थी जॾहिं मेलो खत्म थी वयो। अल्लाह पंहिंजे हबीब खे बचाए वरितो। इएं इब्राहिम नबी जो ज़मानो हुयो, मेलो लॻो। सभिनि हिक जेतिरनि चयो हाल त मेलो बेलो हाल त घुमी अचूं, पर उन मेले में वरी शिरक भी हूंदो हो। उते खुदा विकामदा हा, खुदा कूड़ा बुत। तव्हांजे पाकिस्तान में भी बुत विकामबा आहिनि, ख़बर कोन्हे वछा। वाणियनि जे मंदिरनि में वञो, बुत पया आहिनि, काॾां आंदा अथव। ही ठहंदा आहिनि कंपनियुनि में। को भॼी पवे, तव्हांजो मस्जिद जो मेराब भॼे त ॿियो ठाराईंदव न, उन्हनि जो बुत भॼंदो त ॿियो ठाराईंदा। ये ठहंदा आहिनि, विकाम अॼु बि विकामजनि था। मार्केट लॻो पियो आहे, बैनुल अक़वामी मार्केट आहे बुतनि मूर्तियुनि जो। इब्राहिम नबी चयो मां बीमार आ, न हलंदुसि। उन्हनि जनाबे इब्राहिम के मथे में सूर हुयो, हल्को बुखार हुयो। चए इन्नी सकीम, मां बीमार आ। माण्हू वया हलिया, चे बीमारी जी एसी की तेसी। मुजाहिद भला बीमारनि खे ॾिसंदो आहे, चंडा हेॾे विया आहिनि त मां छो न पोयां वञा हिन मंदिर में वञी लाबारो करे अचां। तौहीद वारो हो न, चे तो तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नमो निशान हमारा। मंदिर दे वयो, ओ कुहाड़ी खणी मंदिर में वयो। तव्हां न वञो मतां के वाणे जे मंदिर में गिरी वञो त मौलवी साहब वाइज़ कयो असां न न, हे इस्लामी मुल्क आहे, हो असांजा ज़िम्मी आहिनि। हाणे हुकुम तब्दील आहे, इस्लामी रियासत में उन्हनि जी हिफ़ाज़त करण बि असां ते फर्ज़ आहे। इएं न कजो अलाह खे मञिजो, मतां कंहिंखे दवाऊं साइड इफेक्ट कंदियूं आहिनि, कंहिंखे वरी वाइज़ साइड इफेक्ट कंदा। तवज्जो कजो। इब्राहिम नबी मंदिर जे अंदर हलियो वियो। ओ कंहिं बुत जो मुंडी लाए छॾे, कंहिंजो नक वढे, कंहिंजी अख कढे, कंहिंजो कन भॻे, कंहिंजी बांह भॻे। मंडो टुंडो ऐबदार कंदो कंदो ओ यो वॾो बुत विच ते पियो हो। कुहाड़ी खणी करे बुत जे कुल्हे ते रखे, संभार पंहिंजा ही नंढा नंढा अल्लाह सभिनि खे ख़त्म थो कयूं वञाए।
ओ जेके पाण खे नथा बचाइन ओए असां जो केड़ो कम कंदा अजो के पीर परस्तन के भी इहो ही पैगाम जेको पीर कलंदर साईं फोत थी वयो गुस्लो न के बिन ॾिनो हाँ कफन बिन पारायो जनाज़ो बिन पढ़ियो कब्र में हेठ बिन लाथो पाण खट खां हेठ लही भी न वयो मिट्टी मथों बिन ॾिनी हुई हाणे अंदर पुजी करे पुट कीअं थो ॾे तुझे कुल ते परदो आ चओ हिन जलसे में वेण वारा सॼी काइनात खे औलाद ॾियण वारो अकेलो